पीपी अगवान नवाब सुमरो चयो आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौके ते अवाम जो समुंड इहो साबित कंदो त अवाम पीपी सां गॾु आहे। हैदराबाद में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे तयारियुनि जे हवाले सां मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी अगवान नवाब सुमरो चयो आहे त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मौके ते अवाम जो समुंड उथली इहो साबित कंदो त पीपल्स पार्टी सां गॾु आहे। हुन चयो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे जंहिं जूं पाड़ू अवाम में खुतल आहिनि। पीपी ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करण ते यकीन रखे थी। नवाब सुमरो वधीक चयो त पीपी वाहिद पार्टी आहे जे हमेशह मज़लूम माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई। हुन चयो त पीपल्स पार्टी पंहिंजे दौर में ग़रीब माण्हुनि ऐं तालीम याफ़्ता नौजवाननि लाइ रोज़गार जा मौक़ा फराहम कया, जंहिं करे अवाम पीपी सां प्यार करे थो। उन मौके ते महबूब भुट्टो, मुख्तियार खिलजी, हामिद ढोबकी ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुया। के भी दोस्त बीठा आहियूं, असीं सभु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां बिलोंग कयूं था ऐं अॼु जेका तयारी हले पई 27 दिसंबर जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां असां हिते जेको आहे इस्लामिया कॉलोनी साइमा प्लाज़ा कारीमूरी जा जेके दोस्त आहियूं उहे तयारी करे रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह 27 दिसंबर ते हितां काफ़िला जेको आहे शहीद बेनज़ीर जे तरफ़ रवाना थींदा गड़ी ख़ुदाबश ऐं ही काफ़िला साबित कंदा त पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ऐं मोहतरमा सां ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां हितां जा माण्हू केतिरी मोहबत कनि था, सिंध जा माण्हू केतिरो प्यार कनि था। 1982 खां वठी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हलूं ऐं जेको आहे सो मुंहिंजो नालो आलम लगारे वाइस चेयरमैन साबिक़ा वाइस चेयरमैन रहियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी UC2 जो ऐं हींअर जेको इंतज़ाम हले पियो पाकिस्तान जी लेवल सां पियो हले। असांजी बैन अवी सतह जी लीडर हुई। हींअर हालात जेके ॾिसो पिया त जेका महांगाई बदहाली उन टाइम ते न हुई। मोहतरमा जे टाइम ते 55 रुपए जो 10 किलो अटो हूंदो जेको दुकान ते 60 रुपए जो 10 किलो ॾींदो। हींअर उहो ई अटो 650 रुपए जो 10 किलो आहे ऐं महांगाई जे करे असां वर्कर सिंध जा वर्कर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर ख़ासि करे पाकिस्तान जा वर्कर जो असां में कोम्परस्ती न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी उहा जमायत हुई जेका सभिनी क़ौमनि खे गुलदस्ते खे गॾु खणी हलंदी। असां जेको आहे 27 दिसंबर जे हवाले सां असांजो काफ़िलो हितां रवानो थींदो ऐं असां जेको आहे मोहतरमा जे ॾुख में असां शरीक उनजो ख़िलाफ़ु कोन था पूरो करे सघनि केरु, पर असांखे उमेदु आहे बिलावल साहब में त उहो इहो ख़िलाफ़ खे पूरो करण जी कोशिशि कंदो। इंशाअल्लाह बिलावल हिन दफ़े वज़ीर आज़म थींदो। दिसंबर जे हवाले सां असां पंहिंजी तयारी कई आहे। जेके दोस्त आहिनि असांजा UC2 सिटी पंहिंजो PS66 सिटी हैदराबाद जा आहिनि, सो इन हवाले सां तयारी कई आहे। भरपूर तरीक़े सां पंहिंजे दोस्तनि सां गॾु वेंदासीं पंहिंजो गड़ी ख़ुदा बश के मोहतरमा जे जलसे में। काफ़ी सारा माण्हू आहिनि दुश्मन ख़िलाफ़ जेके आहिनि उहे चवंदा त जलसो कैंसिल थींदो, हीअं थींदो हूं थींदो, बहरहाल कोन थींदो। पोइ दफ़ा बि वियासीं असां पंहिंजो रावलपिंडी उते जलसो करायासीं। हीउ जलसो असांजो पंहिंजे घर में आहे। असां हीउ पंहिंजो हर हाल में शोर ज़ोर सां कंदासीं। पहिरियां जेको जलसो थियो चवनि पिया त बाबा कोन थींदो, हीअं थींदो हूं थींदो। मुल्तान वारो जलसो माशाअल्लाह केॾो थियो, लाहौर वारो जलसो केॾो थियो। हाणे वरी चवनि था त जेको लाड़काणे जलसो कैंसिल कयो, इहो हर हाल में कैंसिल कोन थींदो। इहो जलसो वॾे पैमाने ते असां कंदासीं इंशाअल्लाह। हिन दफ़ा असांखे उमेदु आहे भरपूर अल्लाह साईं जे दर में हिन दफ़ा पंहिंजो वज़ीर आज़म जेको थींदो बिलावल भुट्टो साहब।